वारे 5 जवाबदारनि हथां जिनसी ॾाढाई ऐं सख़्त तशद्दुद थियण बैदि फोत थी वियल न्याणी नाज़िया चनो जे वारसनि अख्तियार अली चना, ज़फ़र अली चना सां पीपी, साबिक़ा MP मीर नादिर अली ख़ान मक्सी, अली रज़ा ख़ान चोलियाणी, आशिक़ हुसैन वाहूचो, हसन अली वाहूचो, रईस रुस्तम अली सोढर, अवामी हुकूक इतिहाद अज़मान मोहम्मद सादिक टुनियो, रईस मोहरम अली साहिबानी, मीर बुघियो, न्याज़ चोलियाणी, अफ़ज़ल चन्ना, ज़ाहिद चोलियाणी, डॉक्टर जलालुद्दीन मक्सी ऐं ॿियनि पहुची ताज़ियत कई। मीर नादिर अली मक्सी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हीउ हिकु ज़ुल्म आहे जंहिंजी जेतिरी मज़म्मत कजे घटि आहे। अहिड़नि वेशी दर्दनि खे सख़्त खां सख़्त सज़ा मिलणु खपे। असां वारसनि सां हर मदद करण लाइ तयारु आहियूं। जेसीं ताईं अहिड़नि बगड़नि खे सज़ा न मिलंदी तेसीं ताईं अहिड़ा वाक़िया ख़तमु न थींदा। ऐं न्याणी जे वारसनि खे अर्ज़ु कयां थो त कंहिंजे बि प्रेशर या असर में न अचो। वाक़े में मुलविस सभिनी जवाबदारनि खे सज़ा ॾियारियो जीअं न्याणी सां थियल ज़ुल्म जो इंसाफ़। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची